अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। जीअं त 21 रमज़ान मुबारक ते मौलाए कायनात हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत आहे। उन सिलसिले में मौलाए कायनात जी मुख़्तसर ज़िंदगी सालनि जे निस्बत सां आउं तव्हांजे ख़िदमत में शेयर करणु थो चाहियां पियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ग़ालिबन जॾहिं 30 सालनि जा हुया त मौलाए कायनात हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु मके शरीफ़ जे शहर में पैदा थिया ऐं ग़ालिबन इन ई साल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे घर संदन खे वॾी न्याणी सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा पैदा थी आहे। हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं 10 सालनि जो थियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे नबूअत जो इज़हार करणु फ़रमायो ऐं जॾहिं हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु 23 सालनि जी उमिरि खे पहुतो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत कई ऐं पुठियां ई मौलाए कायनात भी हिजरत कई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अञा मदीने शहर में दाख़िल ई न थिया हुया, कुबा जी वादी में हुया त हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु अची साईं जन खे पहुतो हुयो। मदीने पाक में पहिरीं जंग लॻी, जंग बदर, जंहिंमें अबू जेल जहिड़ो हिकिड़ो इस्लाम जो दुश्मन मारिजी वियो। उन में हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उमिरि 25 साल हुई ऐं इन ई साल बदर जी जंग खां बाद हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सैयदा फ़ातिमतु ज़हरा सां शादी थी। माना हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उमिरि शादी जे वक़्तु 25 साल हुई ऐं वरी मथां ॿिए साल ते उहद जी जंग लॻी, जेका मशहूरु मारूफ़ जंग आहे। उन उहद जी जंग में हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उमिरि 26 साल आहे ऐं इन 26 सालनि जी उमिरि में ई उहद जी जंग खां बाद हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे वॾो फ़र्ज़ंद इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु ॼाओ। वरी 27 सालनि जी उमिरि में जॾहिं हज़रत अली आया त संदन खे ॿियो नंबर फ़र्ज़ंद हज़रत इमाम हुसैन पैदा थियो। वरी हज़रत अली 28 सालनि जी उमिरि में आया त संदन खे पहिरियों नंबर न्याणी सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा पैदा थी। उन खां बाद जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके जे काफ़िरनि सां कुरैशनि सां सुलह पिए कयो, जंहिंखे सुलह हुदैबिया चइबो आहे। उन वक़्तु सुलह हुदैबिया वक़्तु हज़रत अलीअ जी उमिरि 29 साल आहे ऐं जॾहिं ख़ैबर जी जंग लॻी, ख़ैबर जी जंग मशहूरु जंग आहे जंहिंमें यहूदनि जो वॾो पहलवान मरहब हुयो, जंहिं मरहब सां हज़रत अलीउल मुर्तज़ा विढ़िया ऐं पंहिंजे पहलवानी जा जोर ॾेखारियऊं, उनखे जनम रसीद कयऊं त उन वक़्तु हज़रत अलीअ जी उमिरि 30 साल हुई ऐं इन 30 सालनि जी उमिरि में ई हज़रत अली हुया त अमा सैयदा फ़ातिमतु ज़हरा बि मौलाए कायनात सां गॾु हुई ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि हुया त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी ज़ौजा मोहतरमा सां गॾु, सरकार सां गॾु ऐं ॿिया सहाबा बि हुया, उमरतुल क़ज़ा उमिरो अदा कयो। हज़रत अली जी उमिरि 31 सालनि खे पहुती त संदन जो प्यारो भाउ हज़रत जाफ़र बिन अबी तालिब जंग मूता में शहीद थी वियो ऐं इन ई उमिरि में यानी हज़रत अलीअ जी उमिरि 31 साल हुई त मको फ़तह थियो। इन ई साल मके जी फ़तह खां वापसी रस्ते ते हवाज़िन ऐं हुनैन जी जंग लॻी। उन वक़्तु बि हज़रत अलीअ जी उमिरि 31 साल हुई ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगी जो ज़ाहिर ज़िंदगी जो आख़िरी हजतुल वदा
उन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदा फ़ातिमा ज़हरा के पाण सां गॾु वठी विया हुआ ऐं हज़रत अली बाद में अची हज में शरीक थियो हुयो, पाण यमन ॾांहुं वियल हुयो। त उन वक़्तु याने हजतुल वदा जे दौरान हज़रत अलीअ जी उमिरि 33 साल हुई ऐं इन 33 सालनि जी उमिरि में ई हज़रत अली रदी अल्लाह ताला अन्हु खे मन कुंत मौला फ़अलियुन मौला जो एज़ाज़ मिलियो। उन खां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़ाहिर विसाल थियो ऐं हज़रत अलीअ जी ज़िंदगी जो इहो ॾुख जो वॾो सानियो हुयो। उन वक़्तु मौलाए काइनात जी उमिरि 34 साल हुई। वरी मथां 6 महीना ॿिया गुज़रिया त ग़मनि मौलाए काइनात जे घर में अची देरो कयो, याने हसन हुसैन जी अम्मा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक न्याणी ऐं मौलाए काइनात जी पाक घरवारी सैयदा फ़ातिमा ज़हरा ही जहान छॾे दारुल बका ॾांहुं रवानी थी। उन खां बाद में ऐं इन्हनि ॾियारनि में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह ताला अन्हु जी ख़िलाफ़त जारी सारी हुई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह ताला अन्हु विसाल कयो ऐं हज़रत उमर ख़िलाफ़त ते वेठो त इन वक़्तु हज़रत अली रदी अल्लाह ताला अन्हु जी उमिरि 36 साल ऐं कुझु महीना आहे। 10 साल पंहिंजी ज़िंदगी जा हज़रत अली हज़रत उमर जी ख़िलाफ़त में गुज़ारिया, उन्हनि सां गॾु गुज़ारिया, उन्हनि सां मुहबत ऐं दोस्ती में गुज़ारिया। हज़रत उमर बिन ख़त्ताब रदी अल्लाह ताला अन्हु जी शहादत ऐं होॾां हज़रत उस्मान गनी जो ख़िलाफ़त ते वेहणु, इन वक़्तु हज़रत अली रदी अल्लाह ताला अन्हु जी उमिरि 47 साल आहे। ऐं वरी 11 साल ज़िंदगी जा मौलाए काइनात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 3 नंबर दोस्त ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 2 न्याणियुनि जे वर याने हज़रत अली पंहिंजे संडू हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह ताला अन्हु सां पंहिंजी ज़िंदगी जा 11 साल गुज़ारिया। ऐं हज़रत उस्मान गनी जे विसाल वक़्तु ऐं मौलाए काइनात जी पंहिंजी ख़िलाफ़त जे वक़्तु हज़रत अली रदी अल्लाह ताला अन्हु जी उमिरि तक़रीबन 58 साल हुई। पाण 58 साल जी उमिरि में ख़िलाफ़त ते वेठा ऐं 4 साल ऐं 9 महीना ख़िलाफ़त ते फ़ाइज़ रहिया। संदसि जे ख़िलाफ़त जो हंधु कूफ़ो हुयो। सन 40 हिजरी में रमज़ान मुबारक में जुमे जे ॾींहुं सुबुह जी नमाज़ ते अब्दुर्रहमान इब्न मुलजिम जे हथारऊं मौलाए काइनात खे ज़ख़्म रसियो ऐं 21 रमज़ान मुबारक जी राति पाण शहादत पाताऊं। उन वक़्तु संदन जी उमिरि 63 साल हुई। सन 40 हिजरी ऐं 63 साल उमिरि मौलाए काइनात जी हुई जॾहिं पाण विसाल फरमायूं। संदन खे गुसुल हज़रत इमाम हसन इमाम हुसैन ऐं हज़रत अली जे भाइटे हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र रदी अल्लाह ताला अन्हुम ॾिनो। मौलाए काइनात जी जनाज़े जी नमाज़ संदसि पगदार फ़र्ज़ंद हज़रत इमाम हसन रदी अल्लाह ताला अन्हु पढ़ाई ऐं संदन खे कूफ़े में ई दफ़न कयो वियो। पाण सैयदा फ़ातिमा ज़हरा खां बाद 8 निकाह ॿिया बि कयऊं, 8 शादियूं। उन्हनि मंझां मौलाए काइनात खे टोटल अम्मा साइण ऐं 8 घर वारियूं ॿियूं, माना टोटल 9 घर वारनि मंझां मौलाए काइनात खे 14 या बइख़्तिलाफ़ रवायत 15 पुट ऐं 17 धीअर पैदा थियूं ऐं संदसि नसुल हिन दुनिया ते 5 पुटनि मंझां अॼु बि जारी ऐं सारी आहे। अल्लाह ताला अञा बि उन्हनि जे नसुल में बरकत अता फ़रमाए। इमाम हसन रदी अल्लाह ताला अन्हु जी औलाद मंझां जीलानी सादात, इमाम हुसैन जी औलाद मंझां त खोड़ सारा कबीला बुखारी सादात या ॿिया खोड़ सारा कबीला, उन्हनि मंझां मुंहिंजो मुर्शिद कमर वारो साईं बि आहे ऐं हज़रत मोहम्मद बिन हनफिया जेको मौलाए काइनात जो फ़र्ज़ंद हुयो, उन जी औलाद मां अलवी सादात, हज़रत अब्बास करबला जो जेको अलमबरदार हुयो, उन जी औलाद मंझां अलवी सादात ऐं हज़रत उमर बिन अली उन जी औलाद मंझां बि अलवी सादात हिन दुनिया में वसनि था।
ऐं उहे तव्हां असांजे लाइ हिन ज़मीन वारनि जे लाइ बरकत आहिनि। अल्लाह ताला उन्हनि सादातनि जो सायो तव्हां असांजे मथां क़ाइमु ऐं दाइमु रखे ऐं तव्हां असां सभिनी खे मौलाए काइनात सां सची मोहबत अता फ़रमाए ऐं उन जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।